वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ज़ुय्यिना लिल्लज़ीना कफ़रुल हयातुद दुनिया व यस्ख़रूना मिनल लज़ीना आमनू वल्लज़ीना इत्तक़व फ़ौक़हुम यौमल क़ियामह वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब सदक़ल्लाहुल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाता ज़ुय्यिना लिल्लज़ीना कफ़रुल हयातुद दुनिया, सिंगारी वई आहे दुनिया जी हयाती काफ़रनि जे वास्ते। जिन शख़्सनि कुफ़्र कयो उन्हनि जे लाइ सरमायो दुनिया जी ज़िंदगी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। ऐं सॼो हुस्न उन्हनि खे दुनिया में नज़र थो अचे, दुनिया जे लाइ कनि था, दुनिया जे लाइ जीअनि था, दुनिया खे ठाहिनि था। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुफ़्र जी सिफ़त खे बयानु फ़रमाए थो पियो त काफ़रनि जी इहे सिफ़तूं आहिनि जो उन्हनि वटि दुनिया आहे, ॿियो कुझु आहे ई कोन्हे। ऐं मुस्लमान वटि दुनिया बि आहे त आख़िरत बि आहे। जीअं पोइ असां दुआ में पढ़ियोसीं, रब करीम फरमाए त दुनिया बि मूंखां सुहिणी घुरो, त माना मोमिन वटि दुनिया बि आहे ऐं आख़िरत बि आहे, ॿई शयूं आहिनि। दुनिया इन करे सुहिणी आहे जेकॾहिं अल्लाह ताला जी बंदगी करे थो, ख़ुदा ताला जी इबादत करे थो त दुनिया सुहिणी आहे। जेकॾहिं मोमिन थी करे ऐं दुनिया जे अंदरि ख़ुदा जी बंदगी खां परे रहियो, अल्लाह ताला जी इबादत न कयाई, त ईमान जो उनखे फ़ाइदो मिलंदो। ईमान फ़ाइदेमंद शइ आहे। अमलनि जो बदिलो उनखे तॾहिं मिलंदो जॾहिं आमिल थींदो। रब करीम इरशाद फरमायो न आयत करीमा जे अंदरि त तव्हां मोमिन आहियो, अहले ईमान आहियो, तव्हां जूं आदतूं, तव्हां जूं सिफ़तूं काफ़रनि वारियूं न हुजणु घुरिजनि। जो तव्हां दुनिया में लॻी वञो ऐं ॾिसो त दुनिया ठाहियूं था पिया न साईं। हाणे हिकिड़ो माण्हू जो मरे थो पियो त मां अमेरिका वञा, छा उते हज रखियल आहे छा? अमेरिका में छा आहे? सिर्फ़ु दुनिया जी ज़ीनत आहे। यूरोप जेको आहे सो उनजी ख़वाहिश थो रखे पियो। कोई चए थो मां हेॾे वञा। इहे सभु ख़वाहिशूं चाहनि ऐं पंहिंजे लाइ गनीमत था सम्झनि जो जेकर असांखे पास मिले त असां हिन मुल्कनि में वञूं। इहे दुनिया जे माण्हुनि जो कमु आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो हालांकि इहे तख़लीक़ ख़ुदाबंदी जी आहे। ख़ुदा जेका शइ पैदा फरमाई सभ में हुस्न आहे, कन कोन्हे को। पहाड़नि में ॾिस केॾो हुस्न आहे, वरी दरिया ऐं समुंड में ॾिस, वरी बाग़नि में ॾिस, सहरा में ॾिस, रेगिस्तान में ॾिस। यानी काइनात ख़ुदा जी ठहियलु आहे, इनखे ख़ुदा ताला सीगारे करे पैदा फरमायो आहे। त मोमिन खे मना कोन्हे की त तूं न वञ, पर वञ त पर तुंहिंजो इरादो बि हुजे। इरादो कहिड़ो हुजे? ख़ुदा जी कुदरत जो हुजे। त अलाह जी कुदरत जूं निशानियूं मां ॾिसां, हीअ ख़ुदा पैदा फरमाया आहिनि ऐं उनजे अंदरि पंहिंजी कुदरत ऐं पंहिंजो हुस्न रब करीम रखियो आहे। ऐं काफ़रनि वारी नियत न हुजे। काफ़रनि वारी नियत सिर्फ़ु इहा आहे त दुनिया जी हयाती आहे उन्हनि वटि। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात लिल्लज़ीना कफ़रुल हयातुद दुनिया, हयाती बि थोरी आहे त ख़वाहिश बि थोरी आहे। मोमिन छो हुन सां एतिरी दिलचस्पी रखे? हुनजी का उमिरि ई कोन्हे, उमिरि ई न आहे। फरमाई अॻिते त भई यस्ख़रूना मिनल लज़ीना आमनू, टोकूं कनि था उन शख़्सनि खे जिन ईमान आहे। हिकिड़ी आदत आहे त दुनिया सां मोहबत करणु, काफ़रनि जो कमु आहे। हयाती दुनिया जी खे सींगारणु ऐं सींगारे करे पेश करणु। ऐं ॿी उन्हनि जी आदत आहे उनखां जेके ईमान वारा गुज़रनि था उनजे मथां टोक कनि था। दादा जेकर हक़ ते आहिनि ते बुख ते छो वेठा आहिनि? हक़ ते हुजनि हा त असां वांगुरु आसूदा हुजनि हा त। असां ना हक़ ते आहियूं, बंगलनि मिल्कियतुनि जा मालिक, ऐं हीअ जेके आहिनि सो दीनदार त थिया मस्जिदनि में रुगो वेठा आहिनि। पर जेकॾहिं हक़ ते हुजनि हा त हिननि खे बि दुनिया जी मॾी ऐं माल हुजे हा न। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात यस्ख़रूना मिनल लज़ीना आमनू वल्लज़ीना इत्तक़व फ़ौक़हुम यौमल क़ियामह, ऐं उहे शख़्स जिन तक़वा अख़्तियार कई उहे क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि खां मथे हूंदा। दुनिया में पैसे जे लिहाज़ सां हीअं हाम हणनि था पिया, हेॾे नज़र कयो त असां छा आहियूं, पर क़यामत जे ॾिहाड़े जिन तक़वा अख़्तियार कई, मुतक़ी बणिया, अल्लाह ताला जी फ़ौक़हुम यौमल क़ियामह, उन्हनि खां क़यामत जे ॾींहुं कई दर्जा मथे हूंदा। वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैर हिसाब, ऐं अल्लाह ताला रिज़्क़ ॾिए थो जंहिंखे घुरे बग़ैर हिसाब। बग़ैर हिसाब रब छो थो फरमाए? जेका शइ ॻणे ॾिबी आहे उहा हिसाब में हूंदी आहे, जेका शइ तोरे ॾिबी आहे उहा हिसाब में हूंदी आहे, जेका शइ मापे ॾिबी आहे उहा हिसाब में हूंदी आहे।
असां कंहिंखां वठंदा आहियूं त बि तोरे वठंदासीं, वज़न करे वठंदासीं, जे ॾींदासीं त मापे ॾींदासीं, अबा हेतिरो ॾियाई थो पियो, पछाड़ी ख़ैरात कंदासीं न उहा बि तोरे ॾींदासीं माण्हुनि खे त बाबा हेतिरो हेतिरो। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात बग़ैर हिसाब जे अता फ़रमाए थो, उहो अलाह खे तोर करे कोन ॾींदो आहे, माप करे कोन ॾींदो आहे। छो? इन करे हुनजा ख़ज़ाना खुटण वारा आहिनि ई कोन। असां इन करे तोरे ॾियूं था पिया त कुझु बचाइणो आहे, कुझु ॾियणो आहे। माप करे ॾींदासीं त बाबा ॾियूं कुझु बचाइणो आहे, पर जंहिंजे ख़ज़ाननि जे अंदरि का खोट आहे ई कोन त उहो छो तोरे ॾींदो, छो मापे ॾींदो? अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जे ॾियण जहिड़ो ॿियो कंहिंजो ॾियणो आहे ई कोन। ऐं फरमाए त रिज़्क़ ॾिए थो, रिज़्क़ ॾिए थो पियो, त हाणे रिज़्क़ ॾिए थो पियो त हाणे अलाह ताला दुनिया जे अंदरि इंसान खे रिज़्क़ ॾिए थो, पर बग़ैर हिसाब जे ॾिए थो। उहो छो थो ॾिए? ख़बर थिए त खाईंदो हिसाब सां आहे, हिसाब खां वधीक खाई न सघंदो, ऐं ॾींदो हो बग़ैर हिसाब जे। इंसान मेड़े घणी रखंदो आहे पंहिंजे लाइ, जेको खाइण खां बि वधीक हूंदो। ऐं बाज़ जानवरनि में बि इहे सिफ़तूं आहिनि, पर पखियुनि में सिफ़त ई न हूंदी आहे। बाज़ जानवरनि में, पखी में इहा सिफ़त न हूंदी आहे। पखी कॾहिं बि पंहिंजे आख़िरी में ज़ख़ीरो करे कोन रखंदो आहे, एतिरो खाई ईंदो आहे जो पंहिंजे लाइ बचा हूंदा अथसि त खणी ईंदो आहे, जे न हूंदसि त न खणी ईंदो आहे। सुबुह जो हुनजो बिल्कुलु आख़िरो ख़ाली हूंदो आहे, ॾींहं जी थिए सुबुह सादिक थिए अलाह जो ज़िक्र करे वरी रोज़ी जे तलाश में निकिरे, अलाह हुनखे हर रोज़ ताज़ो रिज़्क़ जो अता फ़रमाए। जंहिं वटि न इल्मु आहे, न अकुलु आहे, न हुनुरु आहे, का शइ न आहे, ख़ुदा ताला हुनखे ईअं रिज़्क़ अता फ़रमाए। इंसान खे अलाह ताला हज़ारे नेमतुनि सलाहियतुनि सां नवाज़ियो आहे, पर जेतिरो इंसान रोज़ी जे करे परेशान आहे, एतिरो को जानवर को पखी परेशान न आहे। अर्ज़ु पियो कयुमि त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन जी आदतुनि खे बयानु फ़रमाए थो पियो काफ़िरनि जी, जो मोमिननि जे मथां मस्ख़री करणु, उन जे मथां टोक करणु, इहा काफ़िरनि जी सिफ़त आहे, मुस्लमान जी सिफ़त न आहे। मोमिन जे मथां त मनो आहे, पर इंसान जे मथां टोक न करे, वाणी जे मथां, काफ़िर जे मथां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सॻोरो हज़रत सहल बिन सअद रज़ियल्लाहु अन्हु रवायत फ़रमाए थो पियो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात वेठा हुया त महबूब जी बारगाह में हिकिड़ो शख़्स बि भरिसां वेठो हुयो, ॿिया सहाबे किराम बि वेठा हुया। हिकिड़ो माण्हू अलाह जे महबूब जे अॻियां वॾे ठाक ऐं वॾे ठाठ सां ऐं लिबास उमिदे सां सुठी सवारी सां हीअं गुज़रियो, पंहिंजे भरिसां वेठंदड़ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इरशाद ॾे ख़बर हिनखे कीअं थो सम्झी, इहो शख़्स जेको टपी वियो वॾो मुअज़्ज़िज़ आहे, वॾो ख़ानदानी माण्हू थो नज़र अचे। जेकॾहिं कंहिंजे निकाह जो पैगाम मोकिलींदो त माण्हू संग ॾियण में देरि न कंदसि, जेकॾहिं कंहिंजी सिफ़ारिश कंदो त हुन सिफ़ारिश में जी क़बूल करे वठंदा माण्हू। अलाह जे महबूब जो ॿुधी करे थोरी देरि खां पोइ अहिड़ो माण्हू शख़्स गुज़रियो जेको प्यादल हो, शायदि पेरनि में जुती बि न हुअसि, लिबास बि पुराणो पातल हुअसि, ऐं गर्दन हेठि कयूं ईअं गुज़री हलियो हुयो। पाण खे ॾेखारे हिन जे बारे में छा थियो इरादो, हिन जे लाइ छा थो चई? अरे कीअं त साईं हीअ शख़्स कंहिं ॾे पैगाम मोकिलींदो त हिन सां माइटी केरु कंदो, माइटी बि केरु न कंदो, कंहिंजी सिफ़ारिश कंदो त बि सिफ़ारिश पंहिंजी क़बूल न कंदो, कंहिंजी इहा हैसियत न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फ़रमायो लेकिन सॼी दुनिया जा भला माण्हू गॾु कजनि, हीअ माण्हू उन्हनि खां बहितर आहे। सभु माण्हू सुठा दुनिया जा जमा कजनि न, इहे उनखां हीअ माण्हू बहितर आहे। यानी अलाह जे महबूब जी नज़र ज़ाहिर ते कोन हुई, अलाह जी महबूब जी नज़र हुन शख़्स जे बारे में कुझु कोन अलाह बाक़ी हिन जे लाइ पाण खे उन फरमायो त लिबास जे करे धोखो न खाओ, हुजे न मालियत जे करे धोखो न खाओ, ख़ुदा वटि इज़त उहो ई शान वारो आहे, उहो ई मर्तबे ऐं मान वारो आहे। तंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए दुनिया जे अंदरि हिकिड़ा अहिड़ा माण्हू तव्हांखे सुठा ऐं लिबास जे अंदरि लिबासी तव्हांखे नज़र ईंदा, ऐं माण्हू ईअं चवंदा त बाबा वॾो मुअज़्ज़िज़ माण्हू आहे, हे साईं मोतबर माण्हू आहे, भलो माण्हू आहे, ऐं दुनिया हले थी पई, ऐं दुनिया ते हले छो ज़िक्र मथां दुनिया जो आयो आहे न, हिनखे दुनिया खयो बीठी आहे, हीअ दुनिया जे आसरे दुनिया जे टेक ते हले थो पियो, पर हिकिड़ो ग़रीब मिसकीन जेको आहे उहो अलाह जे सहारे जीए थो ऐं उनजो शान पंहिंजो आहे, उनजो मर्तबो पंहिंजो आहे। तंहिं करे धोखो न खाइणु घुरिजे माण्हुनि खे ॾिसी करे, अलाह वटि हुनजी इज़त आहे। इन जी इहो मतिलबु न आहे नायत मुबारक जो त हिकिड़ो माण्हू वॾो अमीर हुजे, पैसे वारो हुजे या सियासतदान हुजे त असां हुनखे नज़रअंदाज़ कयूं, हुनजी इज़त न कयूं। ख़ुदा हुनखे ॾिनो आहे, असांखे इज़त करणी आहे। मतिलबु त इहो न चवणो आहे त हीअ हिन दुनिया जे अंदरि इहो कामयाबु माण्हू इहो आहे, आख़िरत में इहो कामयाबु न आहे या आख़िरत में कामयाबु आहे, इहो फ़ैसिलो असांखे न करिणो आहे। बाक़ी घणा अहिड़ा फ़क़ीर माण्हू दरवेश माण्हू असांजे विच में रहनि था
जेके असां नथा सुञाणूं बल्कि अलाह जे रसूल खे छा सुञाणे वठो, उनजे मुक़दर खे ॾिसी करे पाण खे सुञातो ऐं उनखे फरमायूं जो अलाह जे महबूब जी नज़र उनजी आक़िबत जे मथां हुई, आख़िरत जे मथां हुई, तंहिं करे अलाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वल्लज़ी नतक़ौ फ़ौक़हुम यौमल क़ियामह, उहे शख़्स जिन तक़वा अख़्तियार कई उहो क़यामत जे ॾाढे उन्हनि खां मथे हूंदा। यानी मथे थियण जो जेको सबबु आहे उहो आहे नतक़ौ, यानी तक़वा अख़्तियार कयूं, परहेज़गारी अख़्तियार कयूं, दीन जे मथां अमल कयूं। अलाह ताला जी ज़ात बाबरकात मथे थियण जो कारण ई तक़वा आहे। जेकॾहिं तो में परहेज़गारी आहे, खाइण में, पीअण में, जीअण में, रहण में, ज़िंदगी गुज़ारण में, इस्लामी तरह सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी थो पियो, तक़वा वारी गुज़ारे, इहो ई सबबु आहे जेको इंसान खे मथे खणी हलंदो क़यामत जे ॾिहाड़े शान वारो उनखे फरमाए। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मामा तौफ़ीक़ी